इज़ा मात इब्न आदम इनक़ता अमलहु, जॾहिं इंसान मरी थो वञे अमल हुनजा खपी था वञनि, बसि कटिजी विया, ॿीहर अमल न थींदो। अमल थींदो आहे इंसान जो हिन ज़िंदगीअ में, हिन जिस्म सां। जॾहिं वफ़ात करे वियो, रूह जिस्म खां जुदा थियो, पोइ रूह इहो हिन दुनिया जो अमल नथो करे सघे। जेकॾहिं रूह हुजनि हिते न त बि दुनिया जो अमल हिते न करे सघंदा, छो त रूह में उहा ताक़त कान्हे। इहा ॻाल्हि जेकॾहिं सम्झ में तव्हांखे न अचे त हीअं सम्झो, हिते कारीगर हुजे हिकिड़ो सुठो, अहिड़ो फस्ट क्लास कारीगर रखूं जो वठी जो कुर्सी ठाहे त सुभाणे लाइ टेबल अजीब क़िस्म जी, वरी जो लोहार हुजे त अहिड़ो लोह जो कमु करे त काती का कुहाड़ी अहिड़ी ठाहे त माण्हू ॾिसनि वेठा, वॾी क़ीमत वारी थिए। अहिड़ी तरह ॿियो वॾो कारीगर हुजे तमामु सुठो, उन जे आॾो मशीनरी आहिनि, चवंदो बाबा इहे असांखे ठाहे ॾियो, बाबा औज़ार कोन्हे छा सां ठाहियां? औज़ार खां सवाइ माण्हू जो फन सॼो बेकार। फन रूहानी शइ आहे, जिस्म सां दिमाग़ सां, जेको दिमाग़ आहे उन में अंदरि जिस्म आहे, जिस्म उन दिमाग़ में ज़र्फ़ थियल आहे, ऐं उहो दिमाग़ में अकुल इंसान जो मज़रूफ़ आहे, बर्तन में पियल आहे ॼणो। इहे सलाहियतूं उहे आहिनि। पोइ जॾहिं इहो इंसान कंहिं कम ते अचे त हुनखे औज़ार खपे, जे औज़ार न हूंदुसि त कमु न करे सघंदो। ॾखण खे जेकॾहिं औज़ार न ॾिबा त कुझु न करे सघंदो, लोहार खे औज़ार न ॾिबा त कुझु न करे सघंदो। हलनि बादशाह कारीगर अहिड़ी तरह सां कोई मिस्त्री ख़ासो हुजे मशीनरी जो, पर हिकिड़ो पानो पकड़ न ॾियोसि पोइ चक हणंदो छा मशीन खे? छा कंदो हुनखे? कुझु न करे सघंदो। अहिड़ी तरह रूह जेको अथसि इहो तमामु वॾो फनकार आहे, अहिड़ो फनकार आहे जो हिते जो फन करे त जन्नत जा दरवाज़ा उते खुली वञनि। हिन खां वधीक बि फन मुंहिंजे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त राति जन्नत में वञा पियो त पेरनि जो खटको ॿुधमि, मां चयुमि जन्नत मन हुआ केरु आहे? जिब्रील मन हुआ फिर जन्नत केरु आहे मूंखां अॻ में थो वञे? चईसि उहा बिलाल। चईसि बिलाल त तव्हां खां अॻ में वञे, इहो पेरनि जो खटको ॿुधे। ऐं उहो त दुनिया में अचेसि, दुनिया में आहे पर पेरनि जो खटको हिते अथसि। ख़ैर सां मोटी आया, सफ़र पूरो थियो, आया जॾहिं त बिलाल खे घुराए चयो त बिलाल तुंहिंजे मां पेरनि जो खटको ॿुधो जन्नत में, तूं फलाणे वक़्तु छा पिए कयो? चईसि मां उथियोसि वुज़ू करे बरक़त नफ़िल जे लाइ उथियोसि, उन में पेरनि जो खटको हो। हेॾो रूह खे फन आहे जो हिते घुमे त जन्नत में कड़का है न, पर छा इस्तेमालु कई? हिन बदन खे इस्तेमालु कई, वुज़ू करे कदम पियो खणे तॾहिं खड़को पियो हुजे। रूह ईअं खड़का न करे सघंदो। तंहिं करे अमल जी जाइ इहा अथव दुनिया। हाणे तव्हां सम्झी वियो ॻाल्हि चङी तरह सां, छो त केतिरियूं ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जो ॾुखियूं हुजनि सम्झण में, वरी मिसाल में सम्झाइबो आहे। मां अर्ज़ु पियो कयो त फरमायो त जॾहिं माण्हू मरी थो वञे त अमल कपिजी था वञनि, अमल कोन करे सघिबो, छो त औज़ार खसिजी विया न बाबा, औज़ार खसिजी वियो। बसि हथनि सां कमु कंदो, ज़ुबान सां ॻाल्हाईंदो, हाणे ज़ुबान खां जॾहिं रूह परे थी वियो त हीअ ज़ुबान कोन ॻाल्हाईंदी, जॾहिं अखियुनि खां रूह परे थी वियो त अखियूं कोन ॻाल्हाईंदियूं। अखियुनि जी मिसाल ऐनक जी अथव, ऐनक चश्मो तव्हां अखियुनि ते रखो त माण्हू वेठो ॾिसे, पर जे ऐनक परे करे त ऐनक ॾिसंदी। हे लाउड मुंहिंजे साम्हूं रखियो आहे, मां ॻाल्हायां थो तॾहिं ॿाहिरि आवाज़ु वञे थो, पर जेकॾहिं मां हेॾे मुंहुं कयां त पोइ ॻाल्हाए त ख़बर पए। तंहिंजे माना त ॿी शइ हूंदी आहे जेका कमु कंदी आहे, हुन मंझो उहा शइ नशर थींदी आहे। हे जेको बदन अथव सारो असांजो कमु त रूह थो करे, पर नशरियात जो आलो हिन जो इहो जिस्म आहे। कारीगर कमु त करे थो, पर हुनजे फन जो नशरियात औज़ार आहिनि।